दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। सखर डिवीज़न समेत सॼी सिंध में ज़रई भाण जी खोट आहे। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो त भाण ब्लैक ते विकिरो थिए पियो, इंतज़ामिया कार्रवाई न पई करे। आबादकारनि भाण जी खोट ऐं ब्लैक ते विकिरे ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। सखर मां ख़बर ॾी पिया ज़रई भाण जी खोट ब्लैक ते विकिरे ऐं ज़ख़ीरे ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट बेंच में दरख़्वास्त दाख़िल कराई वई आहे। आबादकारनि भाण जी खोट ऐं ब्लैक ते विकिरे ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। ख़बर मांखे ॾियो पिया सखर मां, जिते ज़रई भाण जी खोट ब्लैक ते विकिरे ऐं ज़ख़ीरे ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट बेंच में दरख़्वास्त दाख़िल कराई वई आहे। आबादकारनि भाण जी खोट ऐं ब्लैक ते विकिरे ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। सखर डिवीज़न समेत सॼी सिंध में ज़रई भाण जी खोट आहे। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे। भाण ब्लैक ते विकिरो थिए पियो, इंतज़ामिया कार्रवाई न पई करे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे अनस घांगरो। जी अनस, अपडेट कजो। जी बिल्कुल, सखर डिवीज़न समेत सॼी सिंध में ज़रई भाण खाद जी खोट ब्लैक ते विकिरे ज़ख़ीरा अंदाज़ी तोड़े स्मगलिंग ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराई वई आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में जहियो आहे। सखर जे जनरल सेक्रेटरी मौलाना मोहम्मद साले एंडर, वकील इशफाकुर रहमान पठान ऐं सदरुद्दीन मार्फत दरख़्वास्त दाख़िल कराई वई आहे। दरख़्वास्त में चीफ सेक्रेटरी सिंध, सेक्रेटरी एग्रीकल्चर, डायरेक्टर एग्रीकल्चर सखर, कमिश्नर सखर, डिप्टी कमिश्नर खैरपुर घोटकी सखर तोड़े असिस्टेंट कमिश्नर ऐं लाॻापियल धुरियुनि खे धुर बणायो वियो आहे। अदालत में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त सखर डिवीज़न समेत सॼी सिंध में आबादकारनि खे यूरिया DAP समेत जेको ज़रई भाण आहे उहो न पियो मिले, जंहिं सबबु कणक, सब्जियुनि तोड़े ॿिया फसल जेके आहिनि सो उहे पोखाईअ में मुतासिर थी रहिया आहिनि। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त जेके लाइसेंस याफ़्ता आहिनि फर्टिलाइज़र कंपनियुनि जा, उन्हनि जा जे स्क्रूटनी कई वञे ऐं जेकी ज़ख़ीरा अंदोज़ी थियल आहे उहे जेका आहे सो पिणु ख़तमु कई वञे। अदालत में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त सिंध में जेको ब्लैक ते ज़रई भाण विकिरो थी रहियो आहे उहो ब्लैक वारो रोकियो वञे। अदालत में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त इंतज़ामिया तोड़े निगरान सिंध सरकार जेका आहे सो ज़रई भाण जी खोट ख़तमु कराइण जे लाइ के बि क़दम न आहिनि खयां। सॼी सिंध में हथरादू ज़रई भाण जी खोट जेका आहे सो पैदा कई पई वञे। ईंदड़ अंगारे ते सिंध हाई कोर्ट सखर बेंच में दरख़्वास्त ॿुधणी या रद्द करण बाबति अदालत पारां केस जी ॿुधणी कई वेंदी। सखर डिवीज़न समेत सॼी सिंध में आबादकारनि पारां ज़रई भाण जूं जेके आहिनि सो खोट जूं शिकायतूं थियण बैदि हाई कोर्ट सखर में अहिड़ी दरख़्वास्त दाख़िल कराई वई हुई। जी अनस घांगरो, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।